मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 मटियारी इकरार जन्नत चयो आहे त तालीम जे सुधारे ऐं वाधारे लाइ समूरनि लाॻापियल खातनि खे गॾिजी हिकिड़ी प्लेटफॉर्म ते कमु करणो पवंदो। हूअ अॼु लतीफ़ हाल मटियारी में तालीम जी तरक़ी, स्कूलनि जे सुधारे, दर्सी किताबनि जी विर्छ ऐं स्कूलनि में ॿारनि जे दाख़िला वधाइण बाबति हिकु गॾिजाणी जी सदारत करे रही हुई। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे एडीसी 2 इकरार जन्नत चयो त क़ौमूं उहे तरक़ी कंदियूं आहिनि जिन वटि मयारी तालीम सां गॾु पढ़ियल लिखियल समाज हूंदो आहे। हुन चयो त मयारी तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे जंहिं ते को बि समझौतो नथो करे सघिजे। हुन चयो त ॿारनि खे स्कूल खां ॿाहिरि रखणु वॾो क़ौमी नुक़सानु आहे। गॾिजाणी में मुख़्तलिफ़ कमेटियुनि जी कारकर्दगी समेत दर्सी किताबनि जी विर्छ ऐं ॿारनि जे स्कूलनि में एनरोलमेंट वधाइण बाबति तफ़सीली ग़ौर कयो वियो। गॾिजाणी में ॿुधायो वियो त ज़िले में लॻभॻि 300 स्कूलनि जूं इमारतूं ज़बून जिन खे ताज़नि बरसातुनि वधीक नुक़सानु ॾिनो आहे, खां पोइ वधीक ख़राब थी विया आहिनि। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो स्कूलनि जी इमारतुनि जी मरम्मत खे यक़ीनी बणाइण सां गॾोगॾु हर शागिर्द ताईं दर्सी किताब वक़्त सिर पहुचाइण खे पिणु यक़ीनी बणायो वेंदो ऐं प्राइवेट ऐं सरकारी इदारा गॾिजी ॿारनि जी दाख़िला ऐं सिख्या खे अवलियत ॾींदा। गॾिजाणी में समूरनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई।